नवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त सदर जी भटियों मां ख़बर ईंदड़ घोट पसंद न अचण ते घोट जे भाउ सां शादी कंदड़ नारी खे ही मुड़ुस बि पसंद न आयो ऐं घर छॾे हली वई। 1 महीनो अॻु सदर जी भटियों जे रहवासी पीरल भट्टी पंहिंजे वॾे भाउ खे जेकबाबाद परणाइण वियो हो, जिते कुंवार खे घोट पसंद न आयो। कुंवार जे इसरार ते घोट जा कपड़ा लहराए घोट जे भाउ पीरल खे कपड़ा पाराए मोड़ ॿधी परणायो वियो। 1 महीनो गुज़रण खां पोइ कुंवार कलसूम खे ही घोट बि पसंद न आयो ऐं महीने बाद घर छॾे पेके हली वई। अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पीरल जो चवण आहे त वॾे भाउ खे परणाइण लाइ जेकबाबाद वठी विया हुआसीं, पर भाउ गर्मी में कमु कंदो हो, जंहिं करे हू ॻरी वियो हो ऐं रंग फिटी वियो हुयुसि। जंहिं तां कलसूम हिन खे पसंद न कयो, जंहिं ते सोरो मूंखे संभरायो। मां चयो त मुंहिंजी भाॼाई आहे, मां कीअं शादी कंदसि। सोरे चयो त छोकिरी नथी बीहे त मां छा कयां। पोइ मूंखे मोड़ ॿधी घोट जा कपड़ा लहराए मूंखे पाराया विया ऐं शादी कराई वई हुई। शादी खां पोइ 1 महीनो गुज़रण बाद कलसूम के पीरल भी पसंद न आयो ऐं घर छॾे हली वई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।